बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम। सिंध टीवी न्यूज़ के प्रोग्राम ब्यूरो टाइम से गॾु अवां जो मेज़बान अज़हर गुल सरकी एक दफ़ो ॿीहर साॻियो ई प्रोग्राम जेकबाबाद अंदरि जेके MSDP जी निगरानी हेठि हलंदड़ हिकिड़ा मेगा प्रोजेक्ट्स जेके आहिनि वाटर सप्लाई ऐं ड्रेनेज जो उहो ई प्रोग्रामनि ते ही सूरत हाल ते ही प्रोग्राम खणी अची तव्हांजे अॻियां हाज़िर थिया आहियूं। हिन वक़्तु असां अॻ में जेको प्रोग्राम स्टूडियो जे अंदरि कयोसीं जंहिंमें ॻाल्हि कई वई हुई त हिन ते जेको वाटर सप्लाई जो लॻभॻि 2 अरब रुपयनि खां वधीक जो हिकिड़ो प्रोजेक्ट हो, उन मां 50 करोड़ रुपयनि जो हिते ॿीहर ख़र्चु ॼाणायो वियो हो त हिते उन लगूननि जी जेका आहे त खाटी कराई वई आहे, डीसल्टिंग कराई वई आहे। असां हिन वक़्तु उन लगूननि ते मौजूदु आहियूं। ही पहिरियों नंबर लगून ही, ॿियो नंबर लगून ही उहो लगून आहे जंहिंजे खाटी जी ॻाल्हि कई वई, जंहिंमें तव्हांखे ही पन नज़र अचे थी। उन सूरत हाल खे फिज़िकली तौर ते उते पहुची करे तव्हांजे अॻियां हक़ीक़तूं ज़ाहिर करण जे लाइ असां हिते पहुता आहियूं त उहो MSDP वारनि जेके 50 करोड़ रुपया मुख़्तलिफ़ मधु 20 करोड़ हिते खाटी ते ख़र्च ॼाणाया अथऊं, 8 करोड़ किथे, 5 करोड़ किथे, मुख़्तलिफ़ उहे जेके ॼाणाया अथऊं, 50 करोड़ रुपया जेके आहिनि उहे उन्हनि हिकिड़ी हाज़मे जी गीत ॾेई छॾी आहे ऐं उनजी अञा ताईं उन्हनि का उघराई बि कोन ॾिनी आहे। असां उन हंध ते मौजूदु आहियूं। असां सां उन इलाइक़े जो, जीअं असां सां अॻिले प्रोग्राम में गॾु हुआ गाज़ी ज़ुबैर ख़ान जखरानी साहब असां सां गॾु आहे, असां सां हिन वक़्तु बि उहे मौजूदु आहिनि। गाज़ी साहब तव्हां असां सां स्टूडियो में पाण प्रोग्राम कयो हुओसीं त जेके वाटर सप्लाई जो प्रोजेक्ट आहे उन ते 50 करोड़ रुपया ख़र्च थिया आहिनि, सेविंग करे वरी उन ते ॿीहर ख़र्च ॼाणाए विया आहिनि। डीसल्टिंग ते 20 करोड़ ख़र्च थिया आहिनि, टांकी जेको फिल्ट्रेशन प्लांट ते ख़र्च थियो आहे, मुख़्तलिफ़ मदनि में उन ख़र्च ॼाणायो आहे। पाण अॼु हिते मौजूदु आहियूं, तव्हां इन हवाले सां छा ॿुधाईंदो? बिल्कुलु अज़हर भाउ, जीअं असां स्टूडियो में ॻाल्हि कईसीं त 50 करोड़ मां साईं जन ॿुधायो त असांखे त असां 20 करोड़ जो असां डीसल्टिंग कई आहे ऐं खाटी कई आहे लगूननि खे। तव्हां पाण हाल ॾिसो था लगून 1 जो ऐं लगून 2 जो। लगून 2 जेका तव्हांखे हिते हिकिड़ो बेलचो, हिकिड़ो लपो बि नज़र न ईंदो ऐं हिननि 20 करोड़ पैसा कढी विया आहिनि पंहिंजा ऐं को हिते कुझु खाटी न, कहिड़ो हालति लॻो पियो, सॼो पन ई पन आहे ऐं को मतिलबु हिन में को सिस्टम ई न आहे। असां इन जे करे आयासीं हिते त माण्हुनि खे असां ॿुधायूं जेकाबाद वासियुनि खे त, ऐं मतां इहो माण्हू सन पिया पाण एलिगेशन हणनि था हिते अची स्टूडियो में वेही, तॾहिं असां आया आहियूं हिते ॾेखारण जे लाइ पंहिंजे जेकाबाद वासियुनि खे त ॾिसो कीअं PD इहो काज़ी साहब ऐं लाखो ऐं सनाउल्ला सुमरो वारा कीअं कागज़ी कार्रवाई करे अची असांजा पैसा असांजा ईअं कागज़नि में ई पूरे करे असांजा पैसा खाए वञनि था। को कमु न आहे थियल। तव्हां पाण हालति ॾिसो, तव्हांजो कैमरा बि ॾेखारींदो हूंदो हाणे त हिते को सिस्टम न आहे, गंदगी आहे, एॾो पन आहे, कहिड़ा जरासीम आहिनि हिते, को सिस्टम न आहे। हाणे अॻिते बि हलंदासीं ॾिसंदासीं त उनजो कहिड़ी हालति आहे फिल्ट्रेशन प्लांट जी बि। अच्छा, तव्हांखे इहो इतला आहे त ही जेके 3 लगून्स ठाहिया विया आहिनि इहे केतिरी ज़मीन जी एराज़ी ते ठहियल? जी बिल्कुलु, जिते ॾेखारनि था लगून नंबर 2, इहो बि कम अज़ कम 108 जे जरेब जे आहे। लगून नंबर 2 जेको आहे 108 जरेब आहे। हिकिड़ो लगून। जेकॾहिं मजमूई तौर ते असां सभिनी लगून्स जी ॻाल्हि कयूं त तक़रीबन को 300 साढा 300 बिल्कुलु ईअं ई आहे। 350 लगून 1 2 3 350 एतिरे तक़रीबन एतिरा जरेबनि में इहो आहे। हाणे उन्हनि में जेके 20 करोड़ रुपया खाटी जी ॻाल्हि कई वई त उहो हिते खाटी जो 1 रुपयो बि ख़र्च थियल न आहे। बिल्कुलु, तव्हां पाण ॾिसो था हिकिड़ो लपो अगरि खाटी करनि हा त ख़बर पइजी वञे। एक्सवेटर मशीन हलियो आहे, मिटी निकितल हुजे आहे, हिकिड़ो को बेलचो ई न आहे लॻल हिते, को हिकिड़ो कोॾाल ई न आहे लॻल। ऐं तव्हांखे ॿुधाईंदो वञा साईं, लगून नंबर 3 में बि असां अॻिते हलंदासीं, हिकिड़ो प्रोजेक्ट स्टार्ट ई हिन वक़्त ताईं न थियो आहे ऐं हुनजा पथर जेका पिचिंग वर्क आहे उहो बि हाणे निकिरंदो वञे थो। ऐं तव्हां ॻोठाणनि सां बि बेशक भले ॻाल्हाए ॾिसो, जीअं थोरो हाणे पाणी घटि अथसि ऐं जॾहिं पाणी थोरो ओवर थींदो आहे त इहो पाणी लीक करे ॻोठाणनि में वेंदो आहे, उन्हनि जे घरनि में वीचारनि खे वॾो तकलीफ़ थींदो आहे, पंहिंजे मैयत न खणी सघंदा आहिनि, रस्ते में पाणी अची वेंदो आहे। माना उन्हनि जे लाइ ही मसइलो पैदा करे छॾींदा आहिनि। बिल्कुलु ईअं। नाज़रीन, तव्हां गाज़ी ज़ुबैर ख़ान जी ॻाल्हि ॿुधी। गाज़ी ज़ुबैर ख़ान चवनि था त मुख़्तलिफ़ उन असां वधीक उन लगून नंबर 3 जेको MSDP वारनि नओं ठारायो हो उन लाइ बि हलंदासीं, जंहिंमें बि खोड़ सारा फॉल्ट आहिनि। इन हवाले सां हितां जो इलाइक़े वासी मौजूदु आहे, उन सां बि ॻाल्हाईंदासीं। तव्हांजो छा नालो आहे? आदम साईं। आदम, तव्हां हिते हिन इलाइक़े जा रहंदड़ आहियो? जी जी। भला हिते लगूननि जी का खाटी वाटी थी? को न थियो आहे सर। हे सभु जेके अचनि था पैसा खाई वञनि था हड़प करे। हिते जेको आहे पन बीठो आहे, गंद कचिरो ॾिसो त पाण
इहो इलाइक़े जो ऐं जेको असांजो ॻोठु आहे उहो बि सॼो ख़तमु थी वियो आहे। नए लेगुन जे करे छाजे लाइ हुनजा पथर वथर खुली विया आहिनि, न को हिते आबादी आहे, न को हिते मयल जेको सिस्टम आहे। हाणे बि 3 ॾींहं कज़ियो थियो आहे, असां 2 फुट ते कज़ियो दफ़नायो आहे। असांखे वॾी तकलीफ़ आहे सर, तव्हां महिरबानी करे इहो को मथे इहो कयो, बाक़ी हितूं वारा जेके आहिनि सभु खाई करे हड़प करे वञनि था। भला हिन लगूननि जी खाटी खे घणो वक़्तु थियो, को साल ॾेढ ॿ न साईं मथे थियो आहे, को बि न थियो आहे हिते खाटी जो कोई माना शिट- जॾहिं को ठहिया ठहिया आहिनि वरी न थियो आहे साईं, बिल्कुलु न थियो आहे, काई बि खाटी न काई बि न थी आहे, हिन जी वरी का बि रिपेयर बि न थी को आहे। बि न थियो आहे सर। हे 3 नंबर जेको लगून नओं ठाहियो जी इहो इस्तेमालु थियो, हिन में पाणी खयो कि न बसि इहो इस्तेमालु खां अॻु में ख़तमु आहे? अॻु में ख़तमु आहे सर। तव्हां हाणे हली हुते ॾिसो सरज़मीन, हुते हलंदो तव्हांखे सॼो पिचिंग खुलियल नज़र ईंदो ऐं पथर जेके आहिनि पंहिंजे लेखे वारी हणी विया आहिनि, उहो सॼो खुली वियो आहे। तव्हांखे हली करे मां अची ॾेखारियां हुते, तव्हां ॾिसंदव सॼो खुलियो पियो आहे सर। नाज़रीन पाण हलंदासीं उन एरिया में जेको 3 नंबर नओं लगून MSDP वारनि ठाहियो, जेको इस्तेमालु थियण खां अॻु में ई उहो भंजड्राह जो शिकार आहे, उहो तबाहली जो शिकार आहे, उहो अञा ताईं इस्तेमालु ई कोन थियो। उन मां पाणी ॾिनो ई कोन वियो वाटर सप्लाई खे, उहो अञा कुझु इस्तेमालु थियण खां अॻु में ई उनजी तबाहली आहे। हली उन हंध ते ॾिसंदासीं त उन नए ठाहियल लगून जी कहिड़ी सूरत हाल आहे। नाज़रीन असां 3 नंबर लगून ते मौजूदु आहियूं, जेको वाटर सप्लाई जो MSDP वारनि नओं लगून ठाहियो। उन जी सूरत हाल हे आहे, उन में ही कुता मुआ पिया आहिनि ऐं इन मां शायदि पाणी पीआरियो वेंदो जेकाबाद जे शहरनि खे। ऐं उन्हनि जी बि स्टोन पिचिंग जी सूरत हाल इहा आहे जो जिथां किथां उखड़िया पिया आहिनि। ही ॻोठाणनि जो चवणु आहे त उन्हनि जा क़ब्रस्तान भरिसां आहिनि, उहे क़ब्रस्ताननि में उनजो पाणी हलियो थो वञे, ॻोठनि में पाणी हलियो थो वञे। ही सॼे जो सॼो इलाइक़ो ॿुॾे थो। तव्हांजो छा नालो आहे? बकावंदो आहे। बकावंद तव्हां हिन ॻोठ जा रहंदा? जी साईं। भला हिते पाणी हिन में ईंदो आहे छा हिन ॻोठ जे? ॻोठ ॾे पाणी त अचे थो, मस्जिद बि शहीद थियो थिए हिन ॻोठ जे पाणी जे वधीअ में। अञा ते बि हाणे घर जे भरिसां तव्हां हली ॾिसो त उते ई पाणी बीठो आहे, इन ई पाणी मां। भला हिन में कीअं, हिन में पथरनि जे हेठो पाणी हेठां सेक वञे थो, निकिरे थो पाणी? निकिरे थो। माना ये सही पिचिंग न आहे थियल? पिचंग न आहे, पिचंग हेठि खुलियल आहे। असां ग़रीब जेसिताईं हिन खे ॿाहिरूं सिम न निकिरी थींदो, नाकाश थींदो, पाणी न बीहंदो। छा आहे त हे पाणीअ जो तरह आहिनि मथे में आहिनि, हेठि न आहिनि। ज़मीन जे मथां रखियल आहिनि, वारी आहे उहा मिटी बि न रखी अथनि, न उहा काशे रखी अथनि। असां ग़रीबनि जा ज़ुल्म आहे, असां ग़रीब सरकार आहे। हीअ तव्हां ॾिसो हे मुक़ाम आहे, मुक़ाम खां बाद मस्जिद ॾिसो, मस्जिद में हेॾो पाणी बीठो आहे त निमाज़ बि न पढ़ी सघूं था। तमामु मुल्क सेकिल में अची वियासीं, तमामु असां परेशानी। ख़ुदा वास्ते असांजी मदद कयो, महिरबानी करो, हिन खे तव्हां साफ़ रखियो ऐं हिननि जो सेकिलो तव्हां बंदि कयो। इहो ख़ुदा वास्ते असां तव्हांखे अपील कयूं था। साईं ज़ुबैर ख़ान खे असां अर्ज़ु कयूं था, ॿाहूं ॿधूं था। असांजो सरदार बि आहे, असांजो पाड़ेसरी भाउ बि आहे, हिननि खे इहा अर्ज़ु कयूं था, महिरबानी करो असांजे लाइ हे सिलाब तव्हां बंदि कयो। असांजी तव्हांखे इहा गुज़ारिश आहे, महिरबानी कयो। असांखे तमामु ॾाढी तकलीफ़ आहे, महिरबानी करो। हे जीअं नओं ठहियो उन वक़्त खां वठी हिन में पाणी निकिरे थो? पाणी न वठो, सिर्फ़ु ॿाहिरां मिटी बि कोन्हे जॻह न आहे न, या वारी थींदी आहे, वारी मथां रखी विया आहिनि, हिननि खे धमक ॾिनो अथनि, न काश ॾिनो अथनि। त ठेकेदार जेके आहिनि कमाई ईअं खाई विया आहिनि। असां ग़रीबनि खे ॾाढी तकलीफ़ आहे। ऐं जेको बि अचे थो ठेकेदार वारो छॾे पंहिंजो फॉर्मेलिटी पूरी करे पोइ पंहिंजो ईअं कमकार करे वञनि था। असां ग़रीबनि खे ॾाढो तकलीफ़ आहे। साईं हिन ॻोठ में घणा घर आहिनि? असांजे घोट में खनि 250 घर आहे। साईं 250 घर पाणी में सॼो पाणी बि हेठि अची विया आहिनि। साईं ॾाढी असांजे घोट खे तकलीफ़ आहे। जॾहिं हे उन्हारे में पाणी में भरींदा आहिनि त ॻोठ ते पाणी निकिरी? साईं तमामु पाणी निकिरी वेंदो न आहे, हेठि पहाड़ न आहिनि हिनखे। साईं हिनखे पहाड़ हुजे हा, हिनखे को हेठूं हुजे हा, जर हुजे हा त पोइ तॾहिं बीहे हा, पर पाणी नथो बीहे। साईं पत्थर बि उखड़ी निकिरी विया आहिनि? उखड़ी निकिरी विया आहिनि। साईं तमामु निकिरी विया। तव्हां ॾिसो हली कुता मोया पिया आहिनि। ॿियो ॻोठाणो बीठो आहे, तव्हांजो छा नालो आहे? असांजो मेंगल। मेंगल तव्हां कहिड़े ॻोठ जा? असां इन ई ॻोठ जा आहियूं। साईं असांजा ज़मीना विया आहिनि, हर शइ असांजो वियो आहे, 20 जरे विया आहिनि असांजा। असांखे का शइ बि न मिलियो आहे, रहंदो ई अज़ाब आहे। हिन में पाणी निकिरे थो? निकिरे थो साईं, ॾाढो वॾो। हे ॾिसो पाण तव्हां साईं ॾिसो न, तव्हां ॾिसो सॼा पथर निकिता पिया आहिनि, छड़ो वारी में किसा, ॿियो त का शइ बि न आहे। ग़रीब मरी वियासीं। माना हे जॾहिं भरनि था त तव्हांजो ॻोठ बि ॿुॾे थो? बुॾे थो साईं, असुल चोटी सां भरनि था न, ॻोठ बुॾे थो। नाज़रीन तव्हां हिन ॻोठाणनि जूं बि दाहूं ॿुधियूं। असां हाणे वधंदासीं उन पासे ॾे जंहिं हंध तां हिन जा नए ठाहियल लगून जा पत्थर ई निकिरी विया आहिनि। उहे पत्थर ई अहिड़े तरीक़े सां लॻाया विया जो उहे ही इस्तेमालु थियण खां अॻु में उनजा पत्थर निकिरी विया। ऐं ही मां जेकबा जे शहरनि खे हिन लगून मां पाणी त मिलियो सो मिलियो, वेतर हितां जे भर पासे वारे ॻोठनि जे लाइ हीउ ॼणो अज़ाब बणिजी वियो आहे। हलंदासीं उन पासे उन हंध ते जितां हुन लगून जा पत्थर ई सॼा निकितल आहिनि।
नाज़रीन असां उन नए ठहियल 3 नंबर लगून जी उन ते बीठा आहियूं। ही लगून जी सूरत हाल आहे, उन जा पत्थर निकिरी विया आहिनि। ही उतां तव्हांखे हे सॼी वारी खुलियल नज़र ईंदी हूंदी। ही पत्थर निकिरी विया आहिनि, ही ख़ाली पत्थर पिया आहिनि। अहिड़ी सूरत हाल में ही लगून कीअं मज़बूत हूंदो? यकीनन हिन मां पाणी निकिरी उन ॻोठनि ॾे काहे पए थो, जेको ॻोठाणनि जे लाइ अज़ाब बणिजे थो। उन जा फसल ॿुॾी था वञनि, उन जा क़ब्रस्तान ॿुॾी था वञनि, उन जा घर ॿुॾी था वञनि। उन्हनि जी मस्जिद जेका ॻोठ जी आहे, चवनि था ॻोठाणनि जी दाहूं आहिनि, तो मस्जिद में पाणी थो अची वञे। हुननि जी ॼणो उथण वेहण ई अज़ाब बणिजी थो वञे। हुननि जे 12 महीननि जो जेको रोज़गार जो ज़रियो फसल आहे, उहो ई उन जो पाणी हेठि अची थो वञे, उहो तबाह थो थी वञे। हिते हालत इहा आहे जो ही लगून जेको आहे उहो माण्हुनि खे पाणी सप्लाई त न कई वई आहे। ही नओं ठहियल लगून आहे, जंहिंखे अञा ताईं इस्तेमालु बि नाहे कयो वियो। उन जी कंडीशन इहा आहे जो हे उन में हेॾा सारा खॾा लॻा पिया आहिनि। स्टोन पिचिंग जी उहो स्टैंडर्ड इहो आहे। ही न सिर्फ़ु हिकिड़े हंधि तां, हिन खे मुख़्तलिफ़ हंधनि तां अहिड़ी सूरत हाल आहे। ही हिन हंध खां अलावा हलो हली अव्हांखे उहो ॿियो स्पेस बि ॾेखारियूं। नाज़रीन, उन जेकबाबाद जी वाटर सप्लाई वारे लगूननि जे हंध ते असां हिन वक़्तु मौजूदु आहियूं। उन लगून जेको 3 नंबर लगून आहे, उन जी भरिसां हिकिड़ो ॻोठ आहे। उन ॻोठाणनि खे जेका हिन लगून जी जेका कमज़ोर हाली आहे, ख़स्ता हाली आहे, उन जी नाकारा जेका कमु थियल आहे, उन जे करे उन्हनि खे केतिरी तकलीफ़ आहे। उहे ॻोठाणा असां सां गॾु आहिनि, उन्हनि सां ॻाल्हाईंदासीं। तव्हां चाचा महिरबानी करे ॿुधायो त हे जॾहिं लगून पाणी सां भरिजंदा आहिनि त हिन मां पाणी निकिरी तव्हांजी ज़मीननि में अचे थो या का अहिड़ी तकलीफ़ त कोन्हे? एतिरो आहे जो असांखे उथण वेहण जी जॻह बि न आहे, असांजी आबादी बि न आहे। असांजो सरो आहे न सावणी आहे, सम्झी न असां हज़ार में हूं। असांजा छोकिरा जेके सभु बेरोज़गार आहिनि। मुंहिंजो अबे जी ज़मीन वई, मुंहिंजे भाइरनि जी वई, मुंहिंजे जिंद जा खाता गुलबैग जा विया, सम्झी न। असांखे बेरोज़गार थी विया हूं, न असां पोहरे जहिड़ा न रोज़गारी जहिड़ा, न सर्व सामने सां वयल में हूं। तव्हां माउ पीउ आहियो, तव्हां आयो, तव्हां सम्झो असांजो हे घर आहे, असांजा वयलगिरी आहे, असांजो आबादी न आहे। ख़ुदा करण असांजी मालिकी कयो। असां DC ताईं वियासीं बि असांजी मालिकी न थई। आख़िर ज़िले जो मालिक आहे, हद जो मालिक आहे। ख़ुदा करण उनखे बादशाही ॾिनो आहे, पर असांजी मालिकी कोन्हे। ख़ुदा करण जेका करणी कयो त अॼु असांजी मालिकी कयो। हे असांजो पाणी घर असां ॾिसो, को सरो आहे, सावण आहे, असां वैलगीर आहियूं, वैलगीर असां वैलगीर, असां बेरोज़गार, सम्झी न। असांजी मालिकी कयो, ख़ुदा करण मालिकी कयो, सम्झी वियो न साईं। हे मुंहिंजा पुट आहिनि। नाज़रीन, तव्हां हिन अबोज ॻोठाणे जी दाहूं ॿुधियूं। उहो चवे थो त हिन लगूननि जे नाकारा कमु कराइण जे करे उन्हनि जी 100 एकड़ जेको फसल आहे, ॻोठाणा वीचारा ॿारे बुटे वारा, उन जा कंहिंजा 10 जरेब, कंहिंजा 20 जरेब, कंहिंजा 30 जरेब, उन्हनि जे साल जो गुज़र सफ़र उन फसल ते हूंदो आहे। जेकॾहिं हिन जे ग़लति कमु करण जे करे, उन MSDP वारनि जे ज़ुल्म जे करे उन्हनि जो सॼो फसल ॿुॾी वञनि, सेकिजी वञनि, न उन्हनि जी सरव थिए, न सावण थिए, न उन्हनि जो को फसल थिए, त पोइ उहे वीचारा ज़ाहिर ॻाल्हि आहे बदहाली जो शिकार थी वेंदा। हिकु ॿियो ॻोठाणो गॾु आहे। तव्हांजो छा नालो आहे? नसीर अली। नसीर अली, तव्हांखे कहिड़ी तकलीफ़ आहे हिन लगूननि में? सही, दरअसल ॻाल्हि इहा आहे 1996 खां क़दीमी पुराणो ॻोठ आहे। हिते अंग्रेज़नि जे दौर जा बि आसार आहिनि। हुननि जे दौर जा हिते बंगला ठहियल आहिनि। हीअ खीरथर लॻ ॻोठ खाननदड़ी नाले सां आहे। तंहिंमें हीअ जेके लेगून ठहिया आहिनि, हीअ जेके तलाउ ठहिया आहिनि, वाटर सप्लाई ठहिया आहिनि। असांजे जेकाबाद शहर में पाणी न हो, खारो हो। असां वटि गवर्नमेंट आई, हुकूमत आई, चई सॼो जेकाबाद ॾोकार में आहे, हिन में पाणी कोन्हे, सॼो खारे में आहे। असां हिननि ज़मीन ॾियणु न पिया चाहियूं त बि ज़ोर ज़ब्ती करे, हुकूमत गवर्नमेंट करे, कीअं बि करे असां खां ज़मीनूं वरितियूं। बहरहाल हिते जेको सरदारी शाही आहे, असांखे उहे पैसा बि न मिलिया, उहो ख़ुदा गवाह हिन ॻाल्हि जो। बाक़ी हाणे साईं आदमशुमारी में, तव्हां आदमशुमारी में सॼो रिकॉर्ड हिन ॻोठ जो पियो आहे। ॻोठ खाननदड़ी जो 519 घर आहिनि, 519 घर आहिनि तक़रीबन, सॼो रिकॉर्ड पियो आहे गवर्नमेंट वटि। हाणे साईं पहिरीं नलकनि जो पाणी हिते जेको मिठो पाणी मिठो, हाणे इन लेगूननि जे करे, हिननि वाटर सप्लाइनि जे करे हाणे असांजो पाणी बि खारो थी वियो आहे। हाणे परे खां जेको नलका लॻाया आहिनि, असां हुतां पाणी भरे था अचूं, वॾो ॾुकार थी वियो आहे। असांजी अहिड़ी तकलीफ़ आहे, न सरो थिए थी, न सावणी थिए थी। छाजे करे हिन मां सेमो थिए थो साईं, पाणी निकिरे थो सिम। हा, हींअर त ब्रिज लथल आहे, पाणी बि लही वियो आहे। हिननि में पाणी एतिरो मथे ताईं भरियलु हूंदो आहे।
ॾाढी आवाम ॾुखी आहे, बेरोज़गार थी विया आहिनि माण्हू, ऐं न रोज़गार बि न आहे हिते। जेका ज़मीननि जो रोज़गार हो असांजो, ज़मीनूं बि वियूं हलियूं। असां घणी सोशल मीडिया ते कई फेसबुक ते तस्वीरूं चाढ़ियूं आहिनि, वीडियो चाढ़िया आहिनि, लेकिन उन्हनि ते कोन थियो। असां गुज़ारिश कयूं था वज़ीर आज़म के ऐं सैयद मुराद अली शाह के, मीर इजाज़ ख़ान जखराणी के, मुमताज़ ख़ान जखराणी के, जेके असांजे शहर जा MNA MP आहिनि, असां उन्हनि खे वोट ॾींदा आहियूं। ख़ुदारा असांजी मालिकी कयो, ख़ुदारा असांजी मालिकी कयो। तव्हां वोटनि जी महिल ईंदा आहियो, असां तव्हांखे इज़त ॾींदा आहियूं। तव्हां असांजो हींअर बि अची हाल ॾिसो न असांजो कहिड़ो हाल आहे। असां बेरोज़गार भला हिकिड़ी ॿी ॻाल्हि ॿुधाए मूंखे, जॾहिं ही लगून ठहनि पिया जी नवां, जी उन महिल ही ज़मीन तव्हांजे खातनि जी ज़मीन हुई? बिल्कुलु खातनि जी ज़मीन हुई साईं। पोइ उहा तव्हां को वरितो, उनजो तव्हांखे मुआवज़ो न ॾिनो? सही मुआवज़ो दरअसल ॻाल्हि इहा आहे, ई 2006 में या 5 में तॾहिं इलाट थी गवर्नमेंट में, तॾहिं असां बि नंढा हुआसीं, असांखे ख़बर कोन हुई। पोइ हिते सरदारी शाही आहे, ख़ुदा बहितर ॼाणे थो, अलाए कीअं पैसा मिलिया अलाए न मिलिया, पैसा असांखे न मिलिया, असांखे हक़ मिलियो ई न, साईं खाई विया विच वारा असांखे। तव्हां चाचा वॾे जुग जा माण्हू आहियो, हिन ज़मीनूं जेके तव्हां को साईं मियां मश्क जो मां पुट आहियां, मियां मश्क जा असां पुट आहियूं। मुंहिंजो नालो गुलबेग आहे, मुंहिंजा पैसा बि न मिलिया, मुंहिंजा अबे जा बि न मिलिया। हिन लगूननि में हाँ, ज़मीन जा? मुंहिंजा भाउरनि हिन इस्माइल आहे, इस्माइल खे बि न मिलिया, पुनल खे बि न मिलिया, सभु इहे अधो खरा, कुझु हेॾे कुझु होॾे, असांखे वहलगी रहूं। असांखे सम्झी न थोरो कयूं पिया त असांखे धमकी, पुलिस असांखे डरायो, असांखे छॾाइण वारा बि कोन हुयो। केरु छॾाया? ख़ुदा ॼाणे थो, मां DC वटि वियो, DC मूंखे चयो तूं कमु नथो करनि, तूं पुलिस मां नथो मुड़े, सूबेदार साहिब तोखे नथो हटकाए, मुख़्तियार खां हिते आयो, मां कमु न पियो करनि, मूंखे चई त तुंहिंजे मथां फ़ौज जो रेड हणंदुसि। मां फ़ौज जे रेड जे करे मां हथु कढिया, मां चयुसि हाणे जेको मुंहिंजे अकबर ख़ान बुगटी बि हुकूमत सां न पूरी सघियो। असां मिसकीन हुआसीं, असां बेरोज़गार हुआसीं, असांजो रोज़गार इन बनी जे मथां हुयो। बनी असांखो फुरे विया, असांखे न नौकिरी हिकिड़ो बेलदारी में न मिलियो आहे। गुलबेग जे पुट खे मिलियो आहे, गुलबेग जे भाउ खे मिलियो आहे, भाटीअ खे मिलियो आहे, कंहिंखे बि न मिलियो आहे। नाज़रीन, तव्हां हिन जूं दाहूं ॿुधियूं, असां ॻोठाणनि जूं दाहूं तव्हांखे ॿुधाए रहिया आहियूं। उनजो चवणु आहे त उनजी सभु कुझु उहो ख़तमु थी वियो, उनखे जेको तलाउ ठहिया उनजी ज़मीन जा पैसा बि न मिलिया, ऐं हाणे हिन तलाउनि में उनजी बाक़ी ज़मीन बि ख़ैराबाद पई बणिजे। हलंदासीं ॿिए पासे ॾांहुं। नाज़रीन, असां हिन वक़्तु मौजूदु आहियूं जेकबाबाद जे लाइ जेको मेगा प्रोजेक्ट पीअण जे साफ़ मिठे पाणी वारो फिल्ट्रेशन प्लांट ते, उन फिल्ट्रेशन प्लांट जा ही हिननि जो नालो सॼो वञे थो, पेनेस्टा गेट सॼो वञे थो। उन ही 12 गेट ठहियल आहिनि जा, और 12 ई गेट उन्हनि जा सॼा नाकारा बणियल आहिनि, जंहिंजी जेका वर्किंग आहे उहा प्रॉपर वर्किंग कोन था करनि। उनखे फेराइण जे लाइ बि तमामु घणो सघ लॻाइणी थी पवे। जेकॾहिं इहो ॾिठो बि वेंदो त ही तव्हां ॾिसो था पंहिंजे लेखे ई फेल लॻा पिया आहिनि, को हिननि जो फंक्शन न आहे। जेको जंहिं फंक्शन जे लाइ लॻाया विया आहिनि उहे फंक्शन उनजो नज़र नथो अचे। उन खां अलावा ही जेके उनजा टैंक्स आहिनि, चैनल्स आहिनि, हिन में पाणी अची जमा थींदो आहे, जंहिंमां फिल्ट्रेशन थी ऐं उहो पाणी ॿिए हुन ॾे अॻिले प्लांट ॾे वेंदो आहे। उहे समूरे जो समूरा उनजा जोड़ लीकेज आहे, जंहिंमां रोज़ानो जी बुनियाद ते ईअं सम्झो त को लखे गैलन पाणी ज़ाया थिए थो। उहो पाणी ज़ाया थी वञी उन परे 12 टैंक में किरे थो, 12 टैंक खां किरी साॻियो ज़ाया थी वञी ॿियनि वाहन कैनालनि में किरे थो। हीअ एतिरा लॻभॻि को 30-40-50 किलोमीटर जो फ़ासिलो तय करे पाणी खे पंप करे हिन फिल्ट्रेशन प्लांट ताणी पहुचाइण खां पोइ हिन जी सूरत हाल अहिड़ी हुजे जो हिते पाणी सॼो ज़ाया थिए ऐं माण्हुनि खे बजाए जो सप्लाई ॾिनी वञे उन पाणी जी, उहो पाणी हिननि जी लीकेज जे करे उहो सॼी MSDP वारनि जी हिकिड़ी नाअहली चइजे, बददियानती चइजे। उन्हनि खे जेको रिहेबिलिटेट कयो इन खां अॻु में, ही जॾहिं 2008 में ही फिल्ट्रेशन प्लांट ठहियो हो त
त ओॾी महिल इन जी वरी बि बहितर कंडीशन हुई, उन खां त हिननि अञा बदतर करे छॾियो, बजाए इन जे जो हू असांखे बहितर करे ॾियनि, पर हुननि अञा बदतर करे छॾियो जो ही उहो लीकेज जे करे लखे गैलन पाणी उतां पंप करे हिते पहुचाइजे थो, उहो ज़ाया थियो वञे। हलंदासीं उहे जेके राउंड टैंक्स आहिनि उन जी लीकेज तव्हांखे ॾेखारींदासीं। नाज़रीन, असां हिन वक़्तु फिल्ट्रेशन प्लांट जे उन जॻह ते बीठा आहियूं जंहिंखे क्लोरीफाइड टैंक चइजे थो। ही क्लोरीफाइड टैंक आहे जंहिंमें खीरथर खां पाणी अची करे हिन मां मुख़्तलिफ़ मरहलनि खां पोइ 3 घंटनि जे मुख़्तलिफ़ मरहलनि खां गुज़ारे 3 घंटनि जो टाइम लॻे थो मरहलनि खे, उन खां पोइ हिन में पाणी पहुचे थो जंहिंखे क्लोरीफाइड टैंक चइजे थो, जंहिंमें फिटकी वग़ैरह विधी वेंदी आहे जितां पाणी साफ़ थी करे उहो मुख़्तलिफ़ सप्लाई ॾे वञिणो आहे। पर ही टैंक जी MSDP वारनि जी नाअहली जे करे ही टैंक जी लीकेज बि उहा लखे गैलन पाणी ज़ाया करे थी, ऐं हिते उन जा जेके चैनल्स पहिरियों ठहियल आहिनि उन्हनि जी कमज़ोरी जे करे, उन्हनि जी गैर फ़ाल हुजण जे करे बि हितां लखे गैलन पाणी ज़ाया थिए थो। एॾा मरहला तय करण खां पोइ हिन ते केतिरो ख़र्चु अचे थो, बिजली ख़र्च थिए थी, ऐं उन खां अलावा ॿी जेका सर्विस कंज़म्पशन आहे उहा ख़र्च थिए थी, ह्यूमन रिसोर्सिस ख़र्च थियनि था, उहे सभु ख़र्च करण खां पोइ बि इन नाअहली जे करे, हिन टैंक जे लीकेज जे करे उहो लखे गैलन पाणी ज़ाया थियो वञे, जेको माण्हुनि खे पीअण जे लाइ मोकिलिणो आहे उहो इते ई ज़ाया करे छॾीनि जिते फिटकी विटकी विझी पाणी खे साफ़ कयो वेंदो आहे। वधंदासीं हिन जी लीकेज वारे पासनि ॾांहुं। नाज़रीन, ही फिल्ट्रेशन प्लांट जा क्लोरीफाइड टैंक्स आहिनि। ही हिकु टैंक आहे जेको 2008 में परवेज़ मुशर्रफ अची हिन जो इफ़्तिताह कयो हो, ऐं उहो टैंक जी कंडीशन अञा बि बहितर बीठी आहे। ऐं MSDP वारनि जेको हू ॿियो टैंक ठाहियो आहे उहो हाणे रिसेंटली ठहियो आहे। हू पुराणो 2008 वारो सलामत बीठो आहे। हू हाणे वारो ठहियल MSDP वारनि जी कारकर्दगी इहा आहे, उनजे कम जो मयार स्टैंडर्ड इहो आहे जो हाणे साईं उनजी लीकेज तव्हांखे नज़र ईंदी हूंदी, जंहिंजी लीकेज जे करे लखे गैलन पाणी ज़ाया थिए थो। हुननि असांखे बहितर करे ॾियण बजाए अञा सिस्टम सॼे खे बदतर करे छॾियो। वधंदासीं हेठि पासे ॾांहुं जिथां उहा लीकेज आहे। नाज़रीन, फिल्ट्रेशन प्लांट जी ही उहो हंधि आहे जिते उहे मोटर लॻाया विया आहिनि। इन खां अॻु में 2008 में जॾहिं हिन फिल्ट्रेशन प्लांट जो इफ़्तिताह थियो हो त हिते मुशर्रफ जे दौर में हिकिड़ा मोटर लॻाया विया हुआ, ऐं ॿिया हाणे ही ब्लू कलर जा जेके मोटर लॻाया विया आहिनि MSDP पारां। उन्हनि जे माहिरनि जो चवणु आहे त ही मोटर नवां कतई न आहिनि, शेरशाह जे कबाड़ मां ख़रीद करे उन्हनि खे ॿीहर रिपेयर करे ठीकु करे हिते आंदो वियो आहे, जंहिंजो इहो वाज़िह सबूत आहे त ही मोटर इस्तेमालु थियण खां अॻु में, फाल थियण खां अॻु में अञा ताणी म्यूनिसिपल कमेटी खे ही हैंड ओवर ई कोन थियो आहे। उहो अॻु में ई खुलियो पियो आहे, उते लॻाए वरी खोलियो अथऊं, उहो खोले पटे फिटी कयो अथऊं, छो जो उन्हनि कमु करण खां उन्हनि मोटरनि उहा डिलीवरेंस न ॾिनी, उहा कारकर्दगी न ॾिनी। तव्हांखे असां ही मुशर्रफ दौर जा मोटर ॾेखारियूं त ही उहे दौर जेके 2008 वारा मोटर आहिनि उनजी कंडीशन हिननि नवनि मोटर्स खां बहितर लॻे थी, ऐं हिन दौर जा मोटर्स आहिनि जंहिंजे बाटम में हेठां वाशर ॾेई करे उन्हनि जो बैलेंस बराबरि कयो वियो आहे। जॾहिं त उन्हनि जी बेस एॾी परफेक्ट ठाही वेंदी आहे, उहो उनजे इंजीनियरनि जी ज़िमेदारी आहे त उहा सॼी जो सॼी उनखे बेस खे कंप्लीट करनि। जहिड़ी तरह सां हिननि जी बेस में को वाशर लॻल न आहे, उहे परफेक्ट ठहियल आहिनि, ओड़ी तरह सां हिननि मोटरनि में बि बग़ैर वाशर जे उहो उन्हनि खे बेस ठाहिणी हुई, इंजीनियरिंग हुई। असां अव्हांखे बारीकीअ सां ॾेखारे सघूं था त हिननि जे हेठि फिटकल में हे वाशर लॻाया विया आहिनि त जीअं उनजी लेवल बराबरि करे सघिजे। जेको हिकिड़ो टेक्निकल फॉल्ट आहे, भंड आहे हिकिड़ो वॾो, ही सॼी बदतरी तव्हांखे बदयांती बल्कि MSDP वारनि जी नज़र अचे थी। असां सां गाज़ी ज़ुबैर ख़ान गॾु आहिनि। गाज़ी, तव्हां इहे फिल्ट्रेशन प्लांट जी सूरत हाल खे ॾिसो था, इन सूरत हाल में हिन मोटरनि खे अञा हैंड ओवर ई कोन कया अथऊं ऐं उनखे ज़िमेदार इदारे खे, त उहे अॻ में ई खुलिया पटिया पिया आहिनि। ऐं उन खां अलावा उनजी नाअहली मथे टैंक्स जेको पुराणो क्लोरीन टैंक ठहियलु आहे उहो ठीकु आहे, जेको नओं MSDP वारनि टैंक ठाहियो आहे उहो हाणे साईं लीकेज करे थो। लखे गैलन पाणी उतां एॾो ख़र्च थी हिते खीरथर खां हिते पहुचनि था, उन खां पोइ उनजी लीकेज जे करे उहो लखे गैलन पाणी ज़ाया थियो वञे जेको माण्हुनि खे मिलणु खपे। बिल्कुलु अज़रबा, तव्हां पाण ॾिसो था त शुरू लगून्स खां असां अचूं था हींअर त उते कहिड़ो हालत हुयो, कुता मुआ पिया हुया, जानवर मोल पिया हुया उते। इहा ई पाणी हिते अची जेकाबाद वासीअ जे लाइ फिल्टर थींदो आहे। फिल्ट्रेशन जो पाण क्लैरिफिकेशन टैंक्स तव्हां पाण ॾिठा कहिड़े ख़स्ते हालत में आहिनि, जेका
पुराणा आहिनि उहा अञा ताईं मेंटेन आहिनि, जेका नवां हिननि USAID जे तरफ़ां मिलियल हुई उहा लीकेज थी वई आहे ऐं इहा प्रोजेक्ट हैंडल ई न थी आहे म्यूनसिपालिटी खे, त पहिरियों ई लीकेज थियल आहे। ऐं तव्हां पाण ॾिसो था रंग कराए तव्हां रंग लहे थो हिननि जो, शेरशाह खां ख़रीद कयल मोटर्स आहिनि ऐं ट्रायल बेस बि न थियो आहे, सभु मोटर ख़राब थी विया आहिनि, हिते सभु मोटर खुलिया पिया आहिनि, को सिस्टम ई न आहे ऐं पुराणे दौर जा मोटर हलनि था। ऐं तव्हां पाण बि ॾिठो आहे मथे लीकेज आहे ऐं हेठि वञूं था हिननि जे फिल्टर प्लांट जे हेठां, उते लीकेज वरी वधीक ॾिसूं था। नाज़रीन, तव्हां गाज़ी जी ॻाल्हि ॿुधी त गाज़ी जो चवणु आहे त वाकई उहो अखियुनि जे अॻियां अव्हांखे नज़र ईंदो हूंदो त उहे पुराणा मोटर अञा बहितर कंडीशन में नज़र न पिया, नवां वरितल जंहिंखे हू नवों चवनि था। पर हिते माहिरनि जो चवणु आहे, कोई माहिरनि सां असांजी ॻाल्हि थी आहे, उनजो चवणु आहे त हीअ शेरशाह मां कबाड़ मां ख़रीद कयल मोटर आहिनि, जिनखे रंग रोगन करे वरी नओं ॼाणाए हितां जे कॉन्ट्रेक्टर उहो हिते फिट कयो आहे, जंहिंजी बेस अहिड़ी ठाही वई आहे जेके लेवलिंग ई कोन्हे उनजे हेठि बाटम खे। ऐं उहे ज़ाहिर ॻाल्हि आहे पुराणो, जेकॾहिं उनजे हेठि बाटम पुराणो हूंदो त उनजी लेवल ख़तमु हूंदी न, त उनखे वाशर ॾेई करे लॻायो वियो आहे। ऐं फंक्शन इहा आहे जो हाणे साईं उनखे खोले रखियो वियो आहे। हलंदासीं उन लीकेज वारे पासे ॾांहुं। नाज़रीन, फिल्ट्रेशन प्लांट जो हेठियों हिसो आहे, सॼी इमारत सॼो स्ट्रक्चर RCC सिस्टम तहत ठहियलु आहे। हीअ तव्हांखे नज़र ईंदो हूंदो त हीअ RCC सिस्टम जे बावजूदि उनजो एॾो कमज़ोर ऐं ग़ैर मयारी कमु थियलु आहे जो उहो पाणी सॼो लीकेज थिए पियो ऐं हीअ हितां पाणी सिमे पियो। हीअ तव्हांखे केतिरो ई पाणी नज़र ईंदो हूंदो। ऐं हीअ सॼी इमारत जेकॾहिं इहा उन्हनि जे ट्रिमण वारी सूरत हाल जारी रही त हीअ सॼी जो सॼो स्ट्रक्चर कमज़ोर थी वेंदो ऐं हिन ते जेके अरबे रुपया ख़र्च थियल आहिनि उहे जो सभु ॼणो ज़ाया थी वेंदा। हीअ नओं स्ट्रक्चर आहे जेको 2008 वारो अॻ में प्लांट हुयो, उनजो स्ट्रक्चर आहे उहो साबित बीठो आहे। हीअ MSDP ही आहे असांजे शफ़ी मोहम्मद लाखे जी कंसल्टेंसी, जंहिंजो मयार हुन NOC ॾिनी ऐं कॉन्ट्रेक्टर खे पैसा पेमेंट थी विया, त उन NOC इहा ॾिनी त हीअ ज़बरदस्त कमु थियल आहे ऐं उहे ज़बरदस्त कमु जा तव्हां आसार ॾिसो था त सॼे जो सॼो लीकेज थिए पियो ऐं हीअ हेठि लखें गैलन पाणी ज़ाया थिए पियो। ऐं इहा लीकेज, इहो सेमो, इहो उनजो पाणी वारो सिलसिलो जारी रहियो त यकीनन ही इमारत कोलैप्स थींदी। जेकॾहिं कोलैप्स थी त उहे अरबे रुपया ॿुॾी वेंदा। हर रोज़ जैकाबाद वासियुनि खे कोई अची अरबे रुपया फंड कोन ॾींदो त तव्हांखे मिठे पाणी जी सप्लाई ॾिनी वञे। ही बदयांती MSDP जा खयल कॉन्ट्रेक्टर ऐं कंसल्टेंसी जी बदयांती आहे। उन ठेकेदार खां केतिरो मफ़ाद हासिल कयो इन कंसल्टेंट जो उनखे NOC ॾिनी त ही बहितरीनु इमारत उन ठाही आहे ठेकेदार, ऐं उनखे NOC ॾेई करे उनखे पेमेंट कराए छॾी। हलो तव्हांखे उन क्लोरिफिकेशन जेको टैंक आहे, क्लोरीफाई टैंक, उनजी वरी लीकेज ॾेखारियूं। ही MSDP पारां नओं ठाहियल क्लोरीफाई टैंक आहे, राउंड टैंक। उनजो ही जितां जितां जोड़ ॾिना विया आहिनि इमारत खे ठाहिण जे लाइ RCC जा, उतां उतां लीकेज तव्हांखे नज़र ईंदी हूंदी। ही सॼी न सिर्फ़ु उन जोड़नि खां पर ही तव्हांखे सॼी लीकेज नज़र अचे थी जितां कितां उन्हनि खां पाणी टिमे थो। ही सॼी उनजो टैंक जो जेको हेठियों हिसो आहे उहो सॼे जो सॼो ख़राबु लीकेज ऐं बदतरी सूरत हाल नज़र अचे थी। जेकॾहिं अहिड़ा टैंक RCC बेस्ड उहे नाकारा बणियल हूंदा ऐं ही नओं टैंक नाकारा हुजे, उहो पुराणो टैंक जेको 2008 में जुड़ी रास थियो उहो कंप्लीट हुजे, ठीकु हुजे, त इहा बदतरी चइजे, छा चइजे, बदयांती चइजे। ही शफ़ी मोहम्मद लाखे जी कंसल्टेंसी, उनजी महारत ऐं उन वरी NOC ॾिनी आहे त ही टैंक जेको आहे त फर्स्ट क्लास ठेकेदार ठाहियो आहे ऐं उन जेको आहे उनखे पेमेंट कराए छॾी। ही तव्हांखे अंदरां टैंक जो हेठियों हिसो ॾेखारियूं, तव्हांखे ही साम्हूं नज़र ईंदो हूंदो त ही जेको सेंटर आहे टैंक जो उन मां बि लीकेज नज़र अचे थी। ही सॼी जेकॾहिं ख़ुदा न ख़ास्ता इहा लीकेज ईअं रही त इहे टैंक्स जो सॼी जो सॼी छित कोलैप्स थी वेंदी ऐं उहे अरबे रुपया ॿुॾी वेंदा। जेकॾहिं हिन खे असां बदध्यांती न चऊं त हिन खे कहिड़ो नालो ॾियूं? हिननि खे MSDP वारनि जी बदध्यांती चऊं, कंसल्टेंट जेको रखियो हुयो उन्हनि जी बदध्यांती चऊं। ही चौधारी हिन टैंक खे ॾिसूं था त हंधा हंधा हुनजी लीकेज आहे। को अहिड़ो पासो किथां बचियल न आहे जितां लीकेज न थींदी हुजे। उहे अरबे रुपया जैकाबाद वासियुनि खे जेको फंड मिलियो USAID पारां उहो तबाह थींदे नज़र अचे थो। जेके हू कामयाबु चवनि था USAID वारनि पारां ॾिनल उहे अरबे रुपया चवनि था MSDP वारा, त असां हुनखे बहितरीनु इमारत ठाहे, बहितरीनु फिल्ट्रेशन प्लांट ठाहे ॾिनो आहे
ऐं उन बहितरीनु फिल्ट्रेशन प्लांट जी तव्हां ॾिसो उहो सॼो जेको क्लोरीफाइड टैंक आहे उहो हंधा हंधा ट्रिमंदे सिमंदे नज़र अचे थो। सॼो स्ट्रक्चर जितां किथां हंधा हंधा ट्रिमी रहियो आहे ऐं उहो बर्बाद थी रहियो आहे। हीअ अरबे रुपया, ईअं सम्झो त पाणी जा ही सेमा नथा किरनि, इहे पैसा ॿुॾनि था, पैसा किरनि था, पैसा ॻरनि था, जेके जैकाबाद वासियुनि खे फंड ॾिनो वियो त तव्हांखे पाणी साफ़ पीअण जो मिठो पाणी ॾिनो वेंदो। ही असांजे MSDP वारनि जी महारत आहे। ऐं ही ॾिसो था जेको पाणी सिम खाई ज़ाया थियो आहे, हे उहो पाणी निकिरी रहियो आहे। हिन पाणी जी स्पीड मां तव्हां अंदाज़ो लॻाए सघो था त रोज़ानो जी बुनियाद ते इहो केतिरो पाणी ज़ाया थी रहियो आहे, जेको क्लोरीफाई थी करे साफ़ थी करे शहरनि खे पीअण जे लाइ ॾियणो हो। ही पाणी जा पाइप केॾा वॾा पाइप आहिनि जेको पाणी ज़ाया थी ॿाहिरि उहो ईअं सम्झो त ड्रेन थियो वञे। गाज़ी ज़ुबैर ख़ान गंढाए, गाज़ी तव्हां ही सूरत हाल ॾिठी त ही जेको लखे गैलन पाणी ज़ाया थींदे नज़र थो अचे, कंसल्टेंट जी हिनखे कहिड़ो नालो ॾियूं, जी महारत, बदयांती या को ॿियो नालो ॾिजे? अज़हर भाउ बिल्कुलु तव्हां ॾिसो था जेका राउंड तव्हां हाणे ॾेखारियो पिया लीकेज जो, इहो कम अज़ कम इहो राउंड टैग कम अज़ कम 6 लख गैलन हिते स्टॉक थींदो आहे। हाणे अहिड़ा हिननि किना खस्ता वॉल हया आहिनि, पंहिंजे लेखे एॾो प्रेशर जेको पाणी जो अचे थो, कम अज़ कम 2 लख या 1.5 लख गैलन पाणी लीक थिए थो। तव्हांजे अखियुनि जे साम्हूं केतिरो पाणी लीक थिए थो। त हाल तव्हां पाण ॿुधायो जेको बिजली यूज़ थिए थो केॾो परे खां अचे थो, ऐं पाणी बजाए इहो स्टॉक थियण जे माण्हुनि खे, ग़रीब अवाम जैकाबाद जे घर वारनि खे मिले, हाणे 1.5 लख गैलन हिते ज़ाया थिए थो। तव्हां पाण ॾिसो था हिन जी केॾी बदनीयती आहे। इहा कंसल्टेंसी लाखो साहब वारा आहिनि या PD वारनि जी, इन जी सॼी बदनीयती आहे। पंहिंजा पैसा खाइनि था, जैकाबाद जे लाइ कुझु न। अञा इहो हैंड ओवर ई न थियो आहे। पहिरियों ई इहो ई हाल आहे, जॾहिं जैकाबाद म्युनिसिपालिटी वारनि जे हथ में ईंदो पोइ लोकल माण्हू उहो छा करे सघंदा, उहो त अञा ख़राबु थी वेंदो। पहिरियों ई हुननि जे ख़स्ता हालत, अॻिते वञी हिन जो छा थींदो तव्हां पाण अंदाज़ो हणी सघो था। नाज़रीन, तव्हां शहर जा जेके 6 ज़ोन ठाहिया विया आहिनि पाणी जा, जेके हितां पाणी उन टैंक्स में वेंदो, उहे 6 ज़ोन आहिनि, 6 टैंक्स आहिनि। उन टैंक्स जी बि तव्हां सूरत हाल ॾिठी, जैकाबाद जे फिल्ट्रेशन प्लांट जी तव्हां सूरत हाल ॾिठी, ऐं उन खां अलावा हेॾां ही जेको आहे ॿियो हिसो आहे जिते पाणी किनो पाणी थी निकिरे थो, ही तव्हांखे नज़र ईंदो हूंदो। ही समूरे जो समूरो ही गंदो पाणी हिते बीठल आहे। ही हिते अहिड़ी कंडीशन में मोटर कीअं ऑपरेट कंदो, इहो पाणी कीअं हितां जेको आहे डिस्पोज थींदो, मुमकिन ई न आहे। ही महारत आहे असांजे कंसल्टेंट शफ़ी मोहम्मद लाखे जी। ही दयानतदारी आहे MSDP जे PD मुस्तफ़ा जमाल काज़ी साहब जी। ही जैकाबाद वारनि सां मोहबत आहे। हितां जो जेको एग्ज़ीक्यूशन डिप्टी डायरेक्टर आहे सनाउल्ला सुमरे जी। ही सूरत हाल तव्हां ॾिसो था, ही जैकाबाद वासियुनि खे मिलियल जेके अरबे रुपया फंड USAID पारां ॾिनो वियो, उहो सॼे जो सॼो ॿुॾंदे नज़र अचे थो। शहर जा 6 ज़ोन ठाहिया विया आहिनि, उहे 6 ई टैंक तव्हांखे ख़राब ऐं बर्बाद नज़र आया। फिल्ट्रेशन प्लांट जी तव्हांखे इहा हालत नज़र आई। उते जेको हलियासीं लगून्स ते, उते लगून्स जी कंडीशन तव्हां ॾिठी जिते 20 करोड़ रुपया, ऐं ही लीकेज ठाहिण जे लाइ उन्हनि 8 करोड़ रुपया ख़र्च कया आहिनि। ॿुधायो अथऊं त असां इहा लीकेज बंदि कई आहे। उहा बंदि थियल लीकेज तव्हांखे असां ॾेखारीसीं, जंहिं ते हुननि 8 करोड़ MSDP वारनि क्लेम कयो आहे त लीकेज थी पई, जंहिंखे असां ॿीहर ठीकु कयो आहे। हे ठीकु थियण जे बावजूदि इहा सूरत हाल आहे। ही बदयांती, ही जैकाबाद वारनि सां नाइंसाफ़ी, ही जैकाबाद वारनि सां वेधन, हिननि जी मालिकी केरु कंदो? प्रोग्राम में वक़्तु पंहिंजी पुॼाणी खे पहुचे थो। पंहिंजे मेज़बान अज़हर गुल सरकी खे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।